नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॻड़ी हुसैन में ख़बर ॾींदा हलूं त ॻड़ी हुसैन वेझो ٿاڻو बाهو खोसो जे हद गुलज़ारखोसो जे घर मथां जवाबदारनि मोहम्मद मुराद खोसो, प्यारो खोसो, नूर हसन, अनवर खोसो ऐं ॿिया मोटरसाइकिल ते सवार हथियारनि जे ज़ोर ते हमलो करे घर खे बाहियूं ॾेई औरतुनि मथां तशदुद कयो ऐं मसमात मीरज़ादी खोसो मीडिया अॻियां दाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु जवाबदारनि मूं ते ऐं मुंहिंजी मुड़ुस मथां हमलो करे सख़्त ज़ख़्मी करे विधो। जवाबदारनि ते बाهو खोसो जी हद में FIR दाख़िल थियल, जवाबदार बासर, पुलिस भी जवाबदारनि सां ॿट बणियल ऐं वरी पुलिस पैसा वठी असांजे मर्दनि मथां कूड़ा केस दाख़िल कया, जंहिंजी ज़मानत करण लाइ असांजा मर्द जेकमाबाद वियल हुआ त जवाबदारनि मौक़े मां फ़ाइदो वठी असांजे घरनि मथां हमलो करे चादर चौर दीवारी जो तक़दस पामाल कयो आहे। हिननि DIG लाड़काणो SSP जेकमाबाद खां मुतालबो कंदे इंसाफ़ जी अपील कई है ऐं जवाबदारनि खे फौरी गिरफ्तार कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।